हिकु मिंट जी ॻाल्हि आहे, ज़रूरु इहो ॿुधिजो, पोइ तव्हांजी मर्ज़ी लाइक कयो या न कयो, शेयर कयो या न कयो। असांजे सिंध जे माण्हू जेके असांजा सिंधी आहिनि काफ़ी, उनजो मिसाल ईअं मंगणार वांगुरु, जेको त मंगणार जी जेको त दोस्ती हुई जन्नत जे फ़रिश्ते सां, पोइ हुनखे इलाह कई त मूंखे थोरो जन्नत में छॾ, मां थोरो ई चकर ॾेई अचां रुॻी। हुनजो मां त जन्नत में पोइ तूं न निकिरी त पोइ जिन मां निकिरंदो, असांजी तुंहिंजी दोस्ती आहे, मूंखे छॾ थोरो, मां चकर ॾेई अचां बसि। जिन जन्नत त मरण खां पोइ मिलंदी, जीअं उमाल भला हुजनि, जी हाली मूंखे थोरो छॾ, मां चकर ॾेई अचां। आख़िर जन्नत जे फ़रिश्ते हुनखे छॾियो, मंगणार अची वञे तूं चकर ॾेई आहे। जॾहिं मंगणार जो अंदरि जो जन्नत में जो हेॾा मज़ा जो ॾिठई त चई हाणे मां न निकिरंदो हितां। हुन चयो ॿाहिरि निकिरी आहे, तोखे मां छॾियो, तूं घुमे फिरे हाणे निकिरी आहे ॿाहिरि। चई जन्नत खे केरु फिटी वेंदो? चई ईअं न कर, चई जन्नत में केरु निकिरंदो, हाणे मां न निकिरंदुसि। अचे जन्नत जो जेको फ़रिश्तो उहो परेशान थियो, हाणे मंगणार खे कीअं कढां? परेशानी में वेठो हुजे त ईअं चए शैतान निकितो। त शैतान चयो छा ॻाल्हि आहे, छाकाणि परेशानी? चई मां परेशान इन जे करे आहियां, जेको त मंगणार जेको दोस्त आहे मुंहिंजो मंगणार, मां हुनखे छॾियो, चई मां जन्नत जो चकर ॾेई मोटी थो अचां, मां हुनखे जन्नत में त छॾियो, हाणे जन्नत में निकिरे कोन थो। हाणे जन्नत जीअं नसीब में हूंदी उनखे ई मिलंदी, हाणे हिनखे त मां खणी दोस्ती जे करे खणी थोरो छॾियो, हाणे निकिरे नथो, हाणे इन खे कीअं कढां? त शैतान चयो का ॻाल्हि ई कान्हे, इन करणु सवलो कमु आहे, मां सोचियो कढी मिंट में। चई ठीकु आहे कढी ॾे, तोखे त इजाज़त कान्हे का? शैतान खे चई तोखे इजाज़त कान्हे अंदरि जन्नत में, तूं कढंदे कीअं न? चई मां हिन मिंट थो कढां। छा कयो शैतान? जेको त शैतान हुन त शैतानी दिमाग़ आहे, वियो वञी दोल खणी आयो। दोल खणी जे ॿाहिरों बि अचे, दोल खे उबता सुबता जेको त हिन ॾाका हयां, ॾाका जे दोल बेसुरो पियो वॼे। मंगणार जो बी तोखे दोल वॼाइण अचे, सुर तो मिलाइण ई कोन थो अचे, ऐं मंगणार तो जन्नत में निकिरे ई थो। जन्नत में निकितो, हुन जन्नत जे फ़रिश्ते छा कयो, जन्नत जो दरवाज़ो बंदि करे छॾियईं, सम्झी चेर कर दोल मां थो वॼाए, चई अचे वठाण दोल वॼाए। हुन शैतान खे चई वाक़ई में तूं बि वॾे वक़्त में चई तूं बि कमु अची थो वञी, चई जेको जंहिंजे लाइक़ु आहे उनखे उहा शइ ॾेखार। बसि ॻाल्हि इहा असांजी सिंधी क़ौम खे बि, यानी की बसि इहे जेको दोल वॼायो हू नचंदा ऐं बिरयानी प्लेट हुनखे ॿूथ में हणो, बसि जीअं फुटो पिया चवंदा। ॻाल्हि इहा आहे दोस्तो, ॿी का बि ॻाल्हि कान्हे का। हाणे काफ़ी माण्हू आहिनि जेके हाणे बि चवंदा जीअं फुटो, हेतिरी नंढा तादियूं थियूं, हेतिरा दरपदर थिया, हेतिरा ज़लील थिया, हिन सॼे मुल्क में जेको ज़लील थिया। ॿाहिरि मुल्कनि में जेको पाकिस्तान जी जेको बेइज़ती आहे, जेको ॿाहिरि मुल्क का इज़त कान्हे का। हाणे सभु कोई हुजे त तव्हांजा जेके पहचान सभु जेको चोर आहिनि। सो दोस्तो, अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। हाणे उहा साॻी ॻाल्हि लॻी पई आहे, जेको सभु को कूड़ जे पोयूं जीअं फुटो लॻी पिया, भली तबाही थिए बर्बादी थिए, जीअं फुटो। सलाम वालेकुम।